दोस्तों, आउं आहियां जमशेद। जीअं त अॼु विखवदाय व्हाट्सअप ग्रुप ते जावेद अहमद मकई जो तयारु कयल पेपर वरितो वियो। अॼोको पेपर मिर्ज़ा कलीज बेग जे किताब सिंधी व्याकरण 4 भाङा तां तयारु कयो वियो आहे। पेपर तरतीब वफ़ा जावेद मकई। ग्रामर ते मुश्तमिल अॼु जो पेपर सही ग़लति ऐं ख़ालनि ते मुश्तमिल आहे। कुल सवाल 50। जुमिले जा 2 भाङा हूंदा आहिनि, सही या ग़लति, त हिन जो जवाबु आहे सही। इस्म जूं बुनियादी जिन्सूं 2 आहिनि, जवाबु आहे सही। अहिड़ा इस्म जन जो आख़िरी हरफ़ ये हुजे त उहे जिन्स में मोनिस थींदा, सही। सिंधीअ में जुमिले वारियूं पछाड़ियूं 3 आहिनि, सही। इहो इस्म या ज़मीर जंहिं बाबति फ़इल वसीले ॻाल्हि कजे त उन खे फ़ाइल सॾिबो ऐं उन जी हालत फ़ाइली सॾिबी, सही। अहमद जो ख़त आयो। हीउ जुमिलो हालत मफ़ऊली जो आहे, ग़लति। आउं अचां थो ज़मीर ख़ालस जो जुमिलो आहे, सही। तूं छा थो करीं ज़मीर हाज़िर जो जुमिलो आहे, सही। अहिड़ा ज़मीर जेके 2 मुतालबनि लाइ इस्तेमालु थियनि उहे ज़मीर मुश्तरिक आहिनि, सही। जो ॿिए लाइ खॾ खणंदो सो पाण खॾ में किरंदो ज़मीर मौसूल जो मिसाल आहे, ग़लति। अहिड़ा इस्म या ज़मीर जन जी भेट सभिनी सां कजे उन खे सिफ़त तफ़सील सॾिबो आहे, ग़लति। फ़इल लाज़िमीअ खे मफ़ऊल हूंदो आहे, ग़लति। फ़इल मावन अहिड़ो फ़इल आहे जो ॿियनि फ़इलनि जे ज़माननि जोड़ण में मदद कंदो आहे, सही। सवार घोड़ो माराए थो, इहो फ़इल मुतअद्दीअ जो मिसाल आहे, ग़लति। जंहिं में फ़ाइल न हुजे उहो फ़इल अकर तरक सॾिबो आहे, सही। मुसद्दिर हलण जो इस्म मफ़ऊल हलु थींदो, ग़लति। फ़ाइल गुज़िरियल वक़्त में हिक ई वक़्तु 2 कम पूरा करे त उन खे माज़ी मअतूफ़ी सॾिबो, सही। दिलि थी चवे कराचीअ वञां, ज़मान मुस्तक़बिल जो मिसाल आहे, ग़लति। मूं लिखियो आहे, ज़मान हाल जो जुमिलो आहे, ग़लति। ज़मान माज़ी मुतलिक़, माज़ी इस्तमरारी, माज़ी क़रीब, माज़ी बईद ऐं माज़ी मुतशक्की बुनियादी तौर इस्म मफ़ऊल मां ठहियल आहिनि, सही। ज़मान मुस्तक़बिल इस्तमरारी, हाल मदामी, हाल मुतशक्की इस्म हालिया मां ठहियल आहिनि, सही। को बि फ़इल पंहिंजे फ़ाइल पटांदड़ अदद जिन्स ऐं ज़मीर में मटिजे त उन जो प्रयोग करतरी थींदो, सही। अहिड़ा हरफ़ जिन जो आवाज़ चपनि मां निकिरे तन खे शफ़विया सॾिबो आहे, सही। ता वारा हरफ़ बयान सॾिबा आहिनि, सही। कलीज बेग मुताबिक़ नसर जा 3 क़िस्म आहिनि, सही। अर्नेस्ट ट्रंप शाह जो रिसालो ज़ाती ख़र्च मां छपिरायो हो, ग़लति। ख़लीफ़े गुल मोहम्मद जो दीवान फ़ारसी बहरनि ते लिखियल आहे, सही। अहिड़ो लफ़्ज़ जो जुमिले में फ़इल ऐं सिफ़त सां गॾु कमु अचे त उन खे ज़रफ़ सॾिबो आहे, सही। ज़मीर मुतकल्लिम ज़मीर ख़ालस जो क़िस्म आहे, सही। सज मतवाज़ी, सज मुतरिफ़ ऐं सज मतवाज़न नसर मस्ज जा क़िस्म आहिनि, सही। अहिड़ो नसर जंहिं में ॿिन्ही लफ़्ज़नि जो वज़न हिक जहिड़ो न हुजे पर अलहदा हुजे, जीअं फ़क़ीर ऐं जलीस, त उन खे
नसुर आरी सरबो, ग़लति। मसनवीअ जे हर बेत जूं 2 मिसराऊं हम काफ़िया आहिनि। रुबाईअ जो ख़ासि वज़न बहर हज़ज आहे। किताब अमुल माणिक शहरी सिन्फ़ फ़र्द ते लिखियलु आहे। मुस्मत जे लफ़्ज़ी माना मोती धागे में पोइणु आहे। जंहिं शेर में काफ़ियो हुजे पर रदीफ़ न हुजे त उनखे मर्दफ़ सॾिबो आहे। काफ़िए जा 2 मक़ीद ऐं मतलक़ क़िस्म आहिनि। कंहिं बि शेर या इबारत में 2 या 2 खां वधीक लफ़्ज़ जेके पढ़ण तोड़े लिखण में हिक जहिड़ा हुजनि मगर माना में मुख़्तलिफ़ हुजनि त उन्हनि खे तजनीस ताम सॾिबो आहे। तजनीस मुक़रर तजनीस खे मर्दद ऐं मज़दूज बि चवंदा आहिनि। सनत इश्तिक़ाक़ तजनीस खे इक्तिसाब बि सॾिबो आहे। सनत रदुल अजज़ अलल सदर सनत जा 6 क़िस्म आहिनि। जॾहिं के अदद तरतीबवार या बेतरतीब कम आणिजनि या के सिफ़तूं या ॻाल्हियूं शुमार करण में अचनि त उन सनत खे सनत सियाक़तुल अदाद सॾिबो आहे। जंहिं शेर में 2 काफ़िया हुजनि उनखे ज़ू काफ़ियतीन सॾिबो आहे। अहिड़ो शेर जंहिं में मिसराउनि जी मुंड वारो लफ़्ज़ कढिजे त रुबाईअ जो वज़न थिए त उनखे सनत मनक़ूज़ सॾिबो आहे। सही। अहिड़ो कलाम जंहिं में अहिड़ा लफ़्ज़ कमु अचनि जिन मां वारे सां हिकिड़ो अखर नुक़्तनि वारो ऐं हिकिड़ो बेनुक़्तनि वारो हुजे त उनखे सनत रक़्ता सॾिबो। सही। कंहिं बि शेर या इबारत में अहिड़नि अखरनि वारा लफ़्ज़ कमु अचनि जेकी हमेशह धार लिखिजनि ऐं गॾु न लिखी सघिजनि त उनखे सनत मुनफ़सिल सॾिबो आहे। सही। अहिड़ी सनत जंहिं में शेर जे हिकिड़े मिसरा में लफ़्ज़ सुब्ता ऐं ॿिए में उब्ता या अॻे पोइ थी कमु अचनि त उनखे सनत मुतनाफ़िर सॾिबो आहे। ग़लति। अहिड़ी सनत जंहिं में शेर में लफ़्ज़ पढ़ण उचारण जी निहायत नरमाई हल्काई ऐं सवलाई हुजे ऐं का बि ॾुखियाई अॻिराई ऐं नफ़रत मालूम न थिए त उनखे सनत सलीस सॾिबो आहे। ग़लति। जॾहिं शाइर 2 या ज़्यादा शयुनि खे बेत में विरहाए ऐं हर हिकु विरहाङे जी तरतीब हिकिड़े क़ाइदे ते रखे त उनखे तफ़रीक़ मुफ़रद सॾिबो आहे। ग़लति। फ़इल मुतादीअ में माज़ीअ जे सभिनी ज़माननि में वाहिद तोड़े जमा जी सूरत साॻी रहंदी आहे। सही। ही 50 सवालनि जो पेपर पूरो थियो जंहिंजा जवाब तव्हांजे अॻियां पेश कया विया। उमेदु आहे त तव्हां दोस्तनि खे असांजो ही पोरियो ज़रूरु पसंदि ईंदो। जेकॾहिं अव्हांखे ही असांजो पोरियो पसंदि अचे त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं दोस्तनि ॾे ही वीडियो ज़रूरु शेयर करियो त जीअं ॿिया बि दोस्त हिन कम मां लाभ हासिलु करे सघनि ऐं पंहिंजी तयारी करे सघनि। महिरबानियूं।